أعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم يا ربي شكرا هديت قلبي شكرا نورت دربي شكرا شكرا يا رب. الحمد لله رب العالمين والصلاة والسلام على أشرف الأنبياء والمرسلين نبينا محمد وعلى آله وصحبه ومن اقتدى بهديه واستنى بسنته إلى يوم الدين أما بعد فأعوذ بالله السميع العليم من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم وأما من خاف مقام ربه ونهى النفس عن الهوى فإن الجنة هي المأوى. हर क़िस्म जी हम्द व सना अल्लाह मालिकुल अल्लाम ज़ुल जलाल वल इकराम जी ज़ात जे लाइ दुरूद ऐं सलाम हुजनि इमाम काइनात इमाम रसूल हादी कुल जनाब मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जी ज़ात अक़दस ऐं मुक़द्दस ते। मोहतरम सामीन किराम, अल्लाह जा किरोड़े एहसान जंहिं मूंखे अव्हांखे दीन जे लाइ इस्लाम जे लाइ हिन जाइ ते गॾजाणी जी तौफ़ीक़ अता फ़रमाई। ॿियो को मक़सदु कोन्हे, को मतिलबु कोन्हे, का लालच कोन्हे, को किथां जो आहे को किथां जो आहे। समूरा गॾु थियासीं अल्लाह जो फ़रमान ॿुधाइण जे लाइ, ॿुधण जे लाइ, या पैगंबर जो फ़रमान ॿुधण ऐं ॿुधाइण जे लाइ। यकीनन इहा रब जी महिरबानी आहे। मुंहिंजो कमाल या अव्हां जो कमाल कोन्हे को, कंहिंजे सॾ कंहिंजे न्यापे ते कही कोन आया हूं। अल्लाह रब्बुल आलमीन जे दीन जे लाइ फ़क़ति दिलि जे अंदरि हिकिड़ी तड़प, हिकिड़ी सोच, हिकिड़ी लालच रखी करे, हिकिड़ी तमा रखी करे आया हूं त रब रहमान राज़ी थी पवे। इहा ई तमा आहे, इहा ई लालच आहे, इहा ई उम्मीद आहे दिलि जे अंदरि। ऐं इहा उम्मीद दुनिया जे अंदरि सभ खां वॾी उम्मीद आहे जंहिंसां रब रहमान राज़ी थी पवे। उनखे ॿियो छा खपे? चंद फरमान ॿुधण ऐं ॿुधाइण जे लाइ गॾु थिया आहियूं। दुआ कयो त शल मालिक काइनात मुंहिंजी अव्हां जी हाज़िरी पंहिंजी बारगाह जे अंदरि क़बूल फ़रमाए। दुआ कयो त शल अल्लाह रब्बुल आलमीन हक़ ऐं सच चवण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए ऐं अव्हां सभिनी खे ॿुधी करे उन ते अमल करण ऐं ते पहुचाइण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। प्यारे पैगंबर जो फ़रमान इमाम तिरमिज़ी रहमहुल्लाह पंहिंजी जामे जे अंदरि हदीस आंदी। रावी हदीस सैयदना अदी इब्न हातिम रज़ी अल्लाह ताला अन्हु हिकिड़ी वॾी जामे हदीस नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जी बयान फरमाई। अदी इब्न हातिम रज़ी अल्लाह ताला फरमाए थो त नबी अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो, मा मिनकुम मिन अहदिन इल्ला सयुकल्लिमुहु रब्बुहु लैस बैनहु व बैनहु तर्जुमान वला हिजाबुन युहजिबुहु। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जो फरमान नकल करे थो त प्यारे पैगंबर फरमायो, ओ दुनिया जा समूरा इंसानो, मा मिनकुम मिन अहदिन, अव्हां सभिनी खे समूरनि खे अल्लाह जी बारगाह जे अंदरि गॾु थियणो आहे। ऐं गॾु थियण खां पोइ इल्ला सयुकल्लिमुहु रब्बुहु, अव्हां सभिनी खे पंहिंजे रब सां ॻाल्हाइणो आहे। इल्ला सयुकल्लिमुहु रब्बुहु, अव्हां सभिनी खे रब जे कयल सवालनि जा जवाब ॾियणा आहिनि। ऐं उहे सवाल एॾा सख़्तु हूंदा जो प्यारे पैगंबर जन फरमायो त अल्लाह रब्बुल आलमीन एतिरे गुस्से में, एतिरे कावड़ में हूंदो जो एतिरो कावड़ में अल्लाह कॾहिं कोन आयो आहे। अहिड़ी कावड़ में रब्बे करीम जी ज़ात ऐं बंदे जी गुनहगार ज़ात। प्यारे पैगंबर फरमायो, लैस बैनहु व बैनहु तर्जुमान, दुनिया जे अंदरि थी सघे थो अव्हां जी को सिफ़ारिश करण वारा हुजनि, दुनिया जे अंदरि थी सघे थो कंहिं मोड़ ते फाथा हुजो, अव्हां जा सॼण अव्हां वटि पहुता हुजनि, थी सघे थो दुनिया जे अंदरि कंहिं मुश्किलात जे अंदरि घेरजी चुका हुजो, अव्हां जा पंहिंजा, अव्हां जो रत अव्हां वटि आयो हुजे ऐं अव्हां खां अची करे हाल अहवाल ओरिया हुजनिसि। थी सघे थो इहो दुनिया जो दस्तूर आहे, पर प्यारे पैगंबर फरमायो उते बीहण ईअं हूंदो जो रब रहमान जी ज़ात हूंदी, बंदे जी ज़ात हूंदी। अल्लाह रब्बुल आलमीन सवाल कंदो, इब्ने आदम जवाब ॾींदो। ऐं प्यारे पैगंबर फरमायो
सैयदना अबू हुरैरा रज़ी अल्लाह ताला हदीस जो रावी छा थो फरमाए, ला यज़ालु क़दमा इब्नु आदम हत्ता युसअलु अन खमसिन। सैयदना अबू हुरैरा रज़ी अल्लाह ताला फरमायो आ त ओ दुनिया जा इंसानो, कॾहिं इहो भुलिजी न वञिजो त दुनिया जे अंदरि ज़िंदगी गुज़ारे करे ईअं ई जीअं मर्ज़ी आहे ज़िंदगी गुज़ारे वेंदासीं, पुछाणो कोन थींदो। पर अॻिते पुछाणो सख़्तु आहे। अल्लाह रब्बुल आलमीन जो पुछाणो आहे। रब साईं ऐलान फरमायो, वत्तकू यौमन तुरजाऊन फीही इलल्लाह। ओ दुनिया जा इंसान, दुनिया जे अंदरि ज़िंदगी जी हयाती जे अंदरि विख विख ते सोचींदो कर, कदम कदम ते सोचींदो कर त अल्लाह रब्बुल आलमीन जी अदालत लॻण वारी आहे। रब जे आॾो बीहणो आहे। छा थो कयां, ॾींहं कीअं थो गुज़ारियां, राति कीअं थो गुज़ारियां, ॾींहं जो कहिड़े दोस्तनि जी महफ़िल में मजलिस में वेठल आहियां। रब रहमान जो सॾण वारो सॾींदो रहियो, मूं कई नमाज़ूं ज़ाया करे छॾियूं, ॾींहं जो कई दोस्तनि सां कचहरी जे अंदरि मशगूल रहियसि। दुनिया जी बि कचहरी थी, कूड़ ऐं टहका फहका बि थिया, पर प्यारे पैगंबर जो हिकिड़ो फरमान बि कचहरी जे अंदरि कोन ॿुधायोसीं। उहा कचहरी बि वबाल आहे, उहो विख विख, उहो कदम बि वबाल बणिजी करे वेंदो, जेको दुनिया जे अंदरि पंहिंजी मर्ज़ी जे मुताबिक़, पंहिंजी मंशा जे मुताबिक़ खईं। रब रहमान जी मर्ज़ी न हुई, पैगंबर अलैहिस्सलातु वस्सलाम जे फरमान जे ख़िलाफ़ वए। रब से फरमायो, फअम्मा मन तगा व आसरल हयात दुनिया फइन्नल जहीम हियल मअवा। जेको अहिड़ो कूड़ो थी करे, सरकश थी करे मरी वञे, जेको अहिड़ो नादान थी करे ज़िंदगी गुज़ारे वञे, जेको अहिड़ो माण्हू अल्लाह रब्बुल आलमीन जे कानून जी भञकड़ी कंदो रहे, जेको अहिड़ो माण्हू न अल्लाह जे कानून जी उनखे परवाह आहे, न पैगंबर जे फरमान जी परवाह कई, रब जो सरींदड़ सरींदो रहियो, पर ही सभु लीका लताड़े करे अॻिते निकिरी वियो। रब साईं फरमाए थो, अहिड़े नालाइक जे लाइ, सरकश जे लाइ रब फरमाए थो, मूं जहन्नम तयार करे रखी आहे। ओ इंसान डिॼी वञ, रब जे आॾो बीहणो आहे, अल्लाह जी अदालत क़ाइम थियण वारी आहे। रब साईं फरमाए थो, या अय्युहन्नास तक़ू रब्बकुम वख्शौ यौमन ला यज्ज़ी वालिदुन अन वलदिही वला मौलूदुन हुवा जाज़िन अन वालिदिही शैया इन्न वअदल्लाहि हक़्क़ुन फला तगुर्रन्नकुमुल हयातुद दुनिया वला यगुर्रन्नकुम बिल्लाहिल गरूर। रब्बे कायनात ऐलान फरमायो आहे, ओ दुनिया जा इंसान, ओ इब्ने आदम, किथे दुनिया जी चमक ऐं दमक में लॻी करे पंहिंजे रब रहमान खे, अर्श वारे खे न भुलाए वेहजा, किथे पैगंबर जे फरामीन खे न भुलाए वेहजा, किथे 5 वक्त जी नमाज़ छॾे न वेहजा, किथे अल्लाह रब्बुल आलमीन जे घरनि खे वीरान न करे छॾिजां, किथे महराब मस्जिद ऐं मुसल्ले खे अजनबी करे न छॾिजां, ईअं न कजां। रब साईं फरमाए थो, दुनिया जे चक्कर में लगी करे पंहिंजे रब रहमान खे न भुलिजी वञ। इन्न वअदल्लाहि हक़्क़ुन फला तगुर्रन्नकुमुल हयातुद दुनिया। रब तोसां वाइदो कयो आहे, रब जो वाइदो सचो अथई। दुनिया वारनि जा वाइदा कूड़ा बि थी सघनि था, पर रब रहमान जो वाइदो अहिड़ो ला रैब फीही, जंहिंमें शक जी गुंजाइश कान्हे, जंहिंमें सोचण जी गुंजाइश कान्हे, चंद मिंटनि जी गुंजाइश कान्हे त सोचे वठां, ख़बर न आहे कीअं थींदो। रब फरमाए थो, इन्न वअदल्लाहि हक़्क़ुन, रब जो वाइदो सचो अथ। उन दिहाड़े खां डिॼी वञो जंहिं दिहाड़े पीउ पंहिंजे बचनि जे कमु कोन ईंदो, पीउ पंहिंजे बचनि जे कमु कोन ईंदो, माउ पंहिंजे बचनि जे कमु कान ईंदी। थी सघे थो वालिदैन जी मोहबत जा मिसाल ॾींदा हुजो, थी सघे थो अब्बे जी मोहब्बत जा मिसाल मिलंदा हुजनि अव्हां खे, थी सघे थो वालदा जी मोहब्बत जा मिसाल मिलंदा हुजनि अव्हां खे। हा, दुनिया जे अंदरि ज़रूरु मिलंदा, पर रब फरमाए थो उते केरु कंहिंजे कमु कोन ईंदो। उते प्यारे पैगंबर फरमायो, लैस बैनहु व बैनहु तर्जुमान, तर्जुमानी करण वारो केरु कोन्हे को, जवाब ॾियण वारो केरु कोन्हे को। इहे सभु मोहब्बतूं, रिश्ता, नाता टुटी विया, कचे धागे जे मिसल थी करे इहे समूरा टुटी विया, ऐं उते इंसान अकेलो बीहंदो ऐं रब जी बारगाह जे अंदरि फरमाई, फमन यअमल मिस्काल ज़र्रतिन खैरन यरह वमन यअमल मिस्काल ज़र्रतिन शर्रन यरह। पोइ उन ॾिहाड़े नंढड़े खां नंढड़ी नेकी बि आंदी वेंदी, नंढड़े खां नंढड़ी बुराई बि आंदी वेंदी। उन ॾिहाड़े
उन दिहाड़े खां डिॼी वञो जंहिं दिहाड़े अल्लाह रब्बुल आलमीन फरमाए थो मिस्काल हब्बतिन मिन खरदलिन फतकुन फी सखरतिन औ फिस समावाति औ फिल अर्ज़ि याति बिहल्लाह। ओ दुनिया जा इंसानो, ओ इब्ने आदम, कॾहिं रब जे क़ुरान ॾे ध्यानु ॾींदो कर, अल्लाह जे कलाम ॾे ध्यानु ॾींदो कर। दुनिया जे सदन ॾे ध्यानु ॾींदो हूंदे पर अल्लाह जे कलाम ॾे कॾहिं ध्यानु ॾींदो कर। रब छा थो चए, मुंहिंजे रब क़ुरान में मूंखे छा चयो आहे। अल्लाह सी फरमाए थो, ए इब्ने आदम, जेकॾहिं का बि बुराई, नंढड़े मां नंढी बुराई या वॾे मां वॾी बुराई जेकॾहिं ज़मीन जे तख़्ते ते कई हुजई, तहत सरा जे अंदरि कई हुजई, आसमाननि जे दरमियान कई हुजई, त यादि रखजां इन्नल्लाह लतीफ़ुन ख़बीर यअति बिहल्लाह, इन्नल्लाह लतीफ़ुन ख़बीर। अल्लाह रब्बुल आलमीन उन खे बि आणे वठंदो, छो त रब्बुल आलमीन वॾो बारीक बीन आहे, वॾो बारीक दान आहे। अल्लाह रब्बुल आलमीन खे हर शइ जी ख़बर आहे। अल्लाह रब्बुल आलमीन ॼाणे थो। ओ दुनिया जा इंसान, थोड़ी तैयारी कर, उन्हें दिहाड़े अल्लाह जे आॾो बीहणो आहे। प्यारे पैगंबर फरमायो, हर शइ साम्हूं अची वेंदी, ला यज़ालु क़दमा इब्नु आदम। पोइ रब जी ज़ात आहे, बंदे जी ज़ात आहे। हाणे सवालनि जे लाइ बीठो आहे। अल्लाह रब्बुल आलमीन सवाल करे थो, आहे कंहिंमें जुरत जेको हिकिड़ी विख अॻिते खणी सघे? प्यारे पैगंबर फरमायो, हिकिड़ी विख अॻिते कोन खणी सघंदो। को माउ जो लाल कोन्हे, को माउ जो पुट कोन्हे जेको अल्लाह जे अमर खां सवाइ हिकिड़ी विख चोरे सघे, हिकिड़ो कदम खणी सघे। अहिड़ी अदालत जे लाइ मूं अवां छा तयारी कई आहे? जेकॾहिं दुनिया जे कंहिं आला उहिदेदार जे अॻियां बीहणो हुजे, तयारी कंदा आहियूं, सोचींदा आहियूं, पर सोचो त रब रहमान जे आॾो बि बीहणो आहे। अल्लाह जी अदालत बि क़ाइमु थियण वारी आहे। दुनिया जूं अदालतूं थी सघे थो किथे कूड़ हलंदो हुजे, दुनिया जी अदालत जे अंदरि थी सघे थो केॾो बि मुजरिम हुजे, माफ़ी मिली वञेसि, पर उन दिहाड़े किरामन कातिबीन इहे किताब खोलिया वेंदा। इहे जेके किताब लिखण वारा हर शइ साम्हूं आणींदा, हर शइ साम्हूं अची वई आहे। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जन छा फरमायो, वला हिजाबुन युहजिबुहु। पोइ इन जे दरमियान छा थींदो? को इंसान ईअं न चए त को पर्दो हूंदो, का आड़ हूंदी, का भित हूंदी, न। प्यारे पैगंबर फरमायो, अल्लाह जी ज़ात, बंदे जी ज़ात, वला हिजाबुन युहजिबुहु, कंहिं क़िस्म जो को बि पर्दो कोन्हे को। हाणे रब्बुल आलमीन जा सवाल, बंदे जा जवाब आहिनि। अल्लाह रब्बुल आलमीन सवाल कंदो वेंदो, बंदे खे जवाब ॾियणा आहिनि, मूंखे अव्हां खे जवाब ॾियणा आहिनि, दुनिया जे अंदरि समूरे इंसाननि खे जवाब ॾियणा आहिनि। उन जे लाइ तयारी कयो, ख़ुदा रा सोचो। अल्लाह रब्बुल आलमीन जी धरती ते रहंदे रब जे कानून सां बग़ावत न कंदा कयो। अल्लाह जी धरती ते रब जूं ॾिनल नेमतूं इस्तेमाल कंदे रब्बुल आलमीन जे फरामीन खे भुलाए न वेहंदा कयो। अल्लाह जे कलाम खां कंध कढाए न वेंदा कयो। अल्लाह रब्बुल आलमीन जे घर खां परे न थींदा कयो। रब्बुल आलमीन खे राज़ी करण जे लाइ अल्लाह रब्बुल आलमीन जे घर अचो, चंद सजदा ॾियो, अल्लाह रब्बुल आलमीन परची वेंदो। ओ दुनिया जा इंसानो, प्यारे पैगंबर छा फरमायो, वला हिजाबुन युहजिबुहु, कंहिं क़िस्म जी का बि आड़ कान्हे का। इंसान परेशान ऐं हैरान थी करे, फयंजुरु अयमन मिन्हु फला यरा इल्ला मा क़द्दम मिन अमलिही। इंसान पंहिंजे साॼे पासे ॾांहुं निहारींदो, फला यरा इल्ला मा क़द्दम मिन अमलिही। का शइ नज़र कान आई, दोस्त अहबाब नज़र कोन आया, मिट माइट साथ छॾे आ, अज़ीज़ो अकारिब पंहिंजा साथ छॾे आ। जिन दोस्तनि जे लाइ, जिन दोस्तनि जी महफ़िल जे लाइ यार तूं नमाज़ूं छॾियूं, अल्लाह जे घर खे वीरान कई, उहे दोस्त बि नज़र नथा अचनि, केर बि कोन्हे को। फयंजुरु अयमन मिन्हु फला यरा इल्ला मा क़द्दम मिन अमलिही। पंहिंजे साॼे पासे ॾांहुं निहारींदो, तॾहिं बि अमल नज़र ईंदा। वयंजुरु अशम मिन्हु, पंहिंजे खाॿे पासे ॾांहुं निहारींदो, तॾहिं बि अमाल नज़र ईंदा। अमालनि जो सिक्को उते हलंदो आहे, माल जो सिक्को कोन हलंदो आहे। माल कमु कोन ईंदो, पैसो ॾोकड़ कमु कोन ईंदा, उते अमाल नज़र ईंदा। साॼे पासे बि अमाल, खाॿे पासे बि अमाल। प्यारे पैगंबर फरमायो, हैरान थी करे साम्हूं ॾिसंदो, वयंजुरु बैन यदैहि फला यरा
इल्ला अन्नार। साम्हूं ॾिसंदो साम्हूं खे जहन्नम नज़र ईंदी, साॼे पासे अमाल, खाॿे पासे अमाल, साम्हूं जहन्नम आ। बचण जी का बि वाह कान्हे का, रब्बुल आलमीन जी ज़ात आ, बंदे जी ज़ात आ। यार दुआ कंदा कयो त उन महिल रब्बुल आलमीन शल साबित क़दमी नसीब फरमाए। दुआ कंदा कयो त रब्बुल आलमीन पंहिंजी रहमत जा मींहं उन महिल वसाए। प्यारे पैगंबर फरमायो को बि जान कोन छॾाए सघंदो एसी ताईं त रब जो अमर न थिए। हू अहिड़ी अदालत आ जंहिं अदालत जे बारे में प्यारे पैगंबर छा फरमायो हो, कुरैशन खे सॾे करे, या माशर कुरैश इश्तरू ली अनफुसिकुम ला उगनी अनकुम मिनल्लाहि शैया। ए माशर कुरैश, ए कुरैशियो, अॼु जे ॾिहाड़े तयारी कयो, ला उगनी अनकुम मिनल्लाहि शैया। उन अदालत जे अंदर मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तव्हां खे कमु न ईंदो। उन अदालत जे अंदर नबी अलैहिस्सलातु वस्सलाम, इहा वॾी तवील हदीस प्यारे पैगंबर सॾे सॾे करे नबी अलैहिस्सलातु वस्सलाम बाख़बर कयो, हो दुनिया जा इंसान हो, या अब्बास इब्न अब्दुल मुतल्लिब, ए मुंहिंजा चाचा अब्बास, तयारी कर, सुभाणे क़यामत वारे ॾिहाड़े उन अदालत जे अंदर मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कमु कोन ईंदो। हत्ता के सैयदा फातिमा पैगंबर अलैहिस्सलातु वस्सलाम पंहिंजे जिगर जे टुकड़े सैयदा खे फरमायो, ओ फातिमा सलीनी मा शिअति मिन मालिन ला उगनी अनकी मिनल्लाहि शैया। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम सैयदा फातिमा खे फरमायो, ए फातिमा, ए मुंहिंजे जिगर जा टुकड़ा, ए सैयदा, अॼु जे ॾिहाड़े मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां को सवाल करणो अथई, सवाल कर। सलीनी मा शिअति मिन मालिन, जेको सवाल करी, जेको घुरणो अथई अॼु मुहम्मद करीम खां दुनिया में घुरी वठ। छो सुभाणे अहिड़ो ॾिहाड़ो क़ाइमु थियण वारो आहे, सुभाणे अहिड़ो ॾींहुं बका थियण वारो आहे, सुभाणे अहिड़ो ॾींहुं बर्पा थियण वारो आहे जंहिं ॾिहाड़े ला उगनी अनकी मिनल्लाहि शैया, मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तुंहिंजे कमु कोन ईंदो, तुंहिंजो अब्बो तुंहिंजे कमु कोन ईंदो। उन ॾिहाड़े अब्बो बि साथ छॾे वियो, अमड़ बि साथ छॾे वई, इंसान अकेलो आहे। अल्लाह जी बारगाह जे अंदर मूंखे वहां खे बीहणो आहे। उन बारगाह खां अल्लाह रब्बुल आलमीन जे आॾो बीहण खां अॻु में दुनिया जे अंदर रब्बुल आलमीन जी ज़ात खां डिॼी वञो। ऐं जॾहिं डिॼंदासीं रब बि ऐलान फरमाए थो, व अम्मा मन ख़ाफ़ मक़ाम रब्बिही व नहन नफ्स अनिल हवा। उहो माण्हू जेको दुनिया जे अंदर रहंदे अल्लाह जूं नेमतूं इस्तेमालु कंदे, व अम्मा मन ख़ाफ़ मक़ाम रब्बिही, हिन हाम जे टुकड़े में सीने जे अंदर, दिल जे अंदर पंहिंजे रब जो ख़ौफ़ रखे, अल्लाह जो भउ रखे, त सुभाणे क़यामत जो ॾिहाड़ो क़ाइमु थियण वारो आहे, रब जी अदालत क़ाइमु थियण वारी आहे। दिल जे अंदर हमेशह ख़ौफ़ रखे। जॾहिं इहो ख़ौफ़ अची वियो, अल्लाह रब्बुल आलमीन जो डपु ईंदो, रब जो ख़ौफ़ ईंदो, रब जो भउ ईंदो, इंसान बुराइनि खां बचंदो, नेकी वारे रस्ते ते हलंदो। जॾहिं इहो भउ अची वियो, इंसान ज़ुबान मां निकिरंदड़ जुमिले खे कढण खां पहिरीं इंसान 100 भेरा सोचींदो त रब्बुल आलमीन लिखण वारा मुक़रर करे छॾिया आहिनि, मा यल्फिज़ु मिन क़ौलिन इल्ला लदैहि रक़ीबुन अतीद। इहे झटण वारा झटे वठनि था, लिखण वारा लिखे वठनि था। नंढड़े मां नंढड़ी शइ इहा पेश थींदी सुभाणे क़यामत जे ॾिहाड़े। जेकॾहिं इहा सोच अची वञे, रब जो ख़ौफ़ अची वञे हिन हियाव जे अंदर, हिन सीने जे अंदर, दिल जे अंदर रब्बुल आलमीन जी ज़ात जो ख़ौफ़ अची वञे, रब साईं फरमाए थो, वनहन नफ्स अनिल हवा। पोइ इंसान पंहिंजी समूरी ख़वाहिशात खे कुर्बान कंदो, समूरी ख़वाहिशनि खे कुर्बान करे, समूरी ख़वाहिशात खे छॾे, दिल जी ग़ुलामी खे छॾे, दोस्तनि जी ग़ुलामी खे छॾे, रब रहमान जी ग़ुलामी जे अंदरि लॻी वेंदो, रब्बुल आलमीन जे कानून जी पासदारी कंदो, रब्बुल आलमीन जी धरती ते रहंदे रब खे राज़ी करण जी कोशिशि कंदो। वनहन नफ्स अनिल हवा, पंहिंजी नफ्स खे ख़वाहिशात खां, हिननि बुराइनि जी बीमारी खां इंसान पंहिंजो पाण खे बचाईंदो। पोइ रब रहमान जा बि ऐलान थींदा, फ़इन्नल जन्नत हियल मअवा। जेको अहिड़ी अदालत खां डिॼंदो हुजे, रब रहमान ऐलान थो फरमाए, फ़इन्नल जन्नत हियल मअवा, मूं उन जे लाइ जन्नत ठिकाणो तयारु करे रखियो आहे।
दुआ कयो त अल्लाह रब्बुल आलमीन शाल उहो ठिकाणो मूंखे अव्हांखे नसीब फरमाए। शाल अल्लाह रब्बुल आलमीन उन अदालत जे अंदर अल्लाह रब्बुल आलमीन पंहिंजे रहम ऐं बाझ जो वॾ फुड़ा मींहं वसाए। अल्लाह रब्बुल आलमीन शल उन अदालत जे अंदर मूंखे अव्हांखे समूरे इंसाननि खे, जमी मुस्लमाननि खे, समूरे ख़ताकार इंसाननि खे, इब्ने आदम खे निजात अता फरमाए। अल्लाह रब्बुल आलमीन उन इम्तिहान जे लाइ तैयारी करण जी तौफ़ीक़ अता फरमाए। अल्लाह रब्बुल आलमीन शाल जेको ॿुधोसीं ॿुधायोसीं उन ते अमल करने की तौफीक अता फरमाए। व आखिर दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।